कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो वेझो ॻोठ तालिब उन्यण जे रहवासी बशीर पुट राजन उन्यण कंडियारो प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त कुछ वक़्त अॻु संदसि खिलाफ़ कंडियारो थाणे ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो जेको अदालत सगोरी में कूड़ो साबित थियो मगर पुलिस बदस्तूर तंग कंदी रही जंहिं बाद मुंहुं तॾो के SSP सदाम कास्केली वटि पाक किताब ते साख पिण ॾिनी आहे मगर तंहिं हूंदे बि SHO कंडियारो ताहिर दायो खांगी माण्हुनि जे चर्च ते मुंहिंजे घर ते छापो हणण ऐं मूंखे चर्च जे कूड़े केस में फासाइण लाइ धमकाए रहियो आहे ऐं इन खां बचण लाइ 1.5 लख रुपयनि जी तलब करे रहियो आहे। हिन चयो त मां जिन्स जो वापार कंदो आहियां ऐं पुलिस जे खौफ़ खां दुकान ते वेहण खां कासिर आहियां। हिन IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सिंगार मलिक खां वावर जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।